नाज़रीन, नऊकोट में एहसास कफ़ालत सेंटर में सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ अमलो सरापा एहतजाज बणियल आहे। तफ़सीलनि लाइ पेश आहे हनीफ़ करगेसी की रिपोर्ट। बिल्कुल नऊकोट के एहसास किफ़ालत सेंटर में इन वक्त असीं मौजूद आहियूं। हिते जेको आहे सो सेंटर में तमाम वॾी रश है। SOP जो को निज़ाम कोन्हे, समाजी विथी जो कोई निज़ाम कोन्हे। माण्हू जेके आहिनि से तमाम एक ॿिए मथे चढ़िया पिया आहिनि। इंतज़ामिया नाले हिते का बि शइ नाहे। महीना थी विया आहिनि एहसास प्रोग्राम स्टार्ट थींदे असांखे इहो ख़बर पई आहे त इंतज़ामिया असांखे पाणी खां वठी हर सहूलियत ॾींदी, लेकिन 3-4 महीना थी विया आहिनि असांजे वटि न त पाणी अचे थो न त मानी जो ॿी कोई सहूलियत आहे। बग़ैर पखे जे असां गर्मी में हिते वेठा आहियूं। कल टियों ॾींहुं असांजो हिकिड़ो छोकिरो बि बेहोश थी वियो गर्मी जे करे। असांखे न त पाणी ॾियो। असां जॾहिं पाणी जो बंदोबस्त जो हवाले सां असां ॻाल्हायूं था, चवनि था त फिलानो टीचर असांखे कूलर कोन थो ॾे, फिलानो टीचर असांखे कूलर कोन थो ॾे। हिन जा नखरा ईअं हलनि पिया। असांखे न को पानी जो इंतजाम करे थी, न को असांखे माना लाइट जो है। लाइट 8-8 ॾींहं लाइट बंद पई है। पानी सुबह खां अची घोड़ा घोड़ा करूँ था। मुख्तियारकार के चयो, मुकामी इंतजामिया के चयो, को असांखे पानी ॾियण लाइ तैयार कोन्हे। असीं हुंज मरी आहियां। कल असांजो छोकिरो हिते गश थी वियो, हुनखे डॉक्टर वटि वठी आहियूं। असांखे घटि में घटि असांखे त सहूलियत एजेंटनि खे त सहूलियत ॾियण महिरबानी, असां जेको माना आवाम खे माना फैसिलिटेट करे सघूं। ऐं असां इंतजामिया में एतिरी घुट थिए थी, माना SOP जो न को ख्याल आहे। असीं पंहिंजी जान ख़तरे में विझी असीं माना हिते पंहिंजी जान ख़तरे में विझी हिननि जी ख़िदमत लाइ वेठा आहियूं। ऐं असांखे माना पाणी पीआरण लाइ बि को तयारु कोन्हे, न को पाणी। चवंदा कूलर कोन्हे, हू माना हू कोन थो ॾिए, हू तालो हणी वियो आहे। महिरबानी करियो असांखे त सहूलियत ॾियो जेका असीं माण्हुनि खे पैसनि में ॾियण में सवलाई थी असांखे।